ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। मेहरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु महापुरुष हो जेको डेली कथा कंदो हो। उन वटि ॿियनि सत्संगनि सां गॾु हिकु 16 सालनि जो छोकिरो बि ईंदो हो ऐं उते खूब शेवा कंदो हो ऐं ज्ञान बि ॿुधंदो हो। आस्ते आस्ते संदसि माता पिता खे ख़तरो वठी वियो त मतां हू वैराग पाए साधु बणिजी वञे, सो जल्दी ई खेसि मङाए परणाए छॾण जो ख़्यालु कयऊं। थोरनि ॾींहंनि में संदसि मङो थियो ऐं उन धूमधाम में छोकिरो 4 ॾींहं सत्संग में कोन वियो। जॾहिं वियो त महात्मा पुछियसि, जवाबु ॾिनई त साईं मुंहिंजो मङो थियो आहे। महात्मा चयसि त हाणे तूं असां खां वें, पर तॾहिं बि सत्संग में ईंदो रहियो। शादी थियसि त वरी 1 महीनो खान सत्संग में कोन वियो। जॾहिं वियो तॾहिं महात्मा पुछियसि, महात्मा सां हाल कयई त मुंहिंजी शादी थी आहे। त महात्मा खे चयई, अबा हाणे तूं माउ पीउ खां बि वें, पर हू वरी बि ईंदो रहियो। हुन छोकिरे खे पुटु ॼाओ त बि कुझु ॾींहं कोन आयो। तॾहिं महात्मा चयसि त हाणे तूं पंहिंजे पाण खां बि वें, थियो बि ईअं। ऐं आस्ते आस्ते हिन सत्संग में अचण बि छॾे ॾिनो। कंहिं ॾींहुं महात्मा खे गॾिजी वियो ऐं पुछण ते हाल कयई त साईं छा करियां, कॾहिं पुटु बीमार आहे, कॾहिं ज़ाल ठीकु कोन आहे, घर बि दार करे रहियो आहियां, सभु कमु मूं ते आहे, राति जो निकिरण बि नथो थिए जो ज़ाल अकेले डिॼे थी ऐं मूं सां प्यार बि ॾाढो अथसि। इन करे घर में ई वेही पुस्तक पढ़ंदो आहियां। महात्मा इहो ॿुधी मत्स घणो क़यास कयो, छो त सतपुरुष परोपकारी थियनि था। सभु को पंहिंजी कामनाइनि लाइ ॿियनि सां प्रेम रखे थो, पर रुॻो महात्माऊं ई परोपकारी थियनि था, जेके माण्हुनि जे मथां बग़ैर के कामना के इच्छा जे उपकार कनि था। महात्मा उन छोकिरे खे सम्झायो त बच्चा, इन संसार मां सभु सवारथ जा यार आहिनि, सो तूं कुझु त परलोक जो बि करंसी पैसो कठो कर। मगर हिन खे त जवानी जो जोश ऐं जोबन जो रस आयो हो, सो न सम्झाई। 2-2.5 साल गुज़री विया त वरी हू महात्मा गॾियसि ऐं वरी बि खेसि खूब उपदेश ॾिनई। पर हिन चयो त साईं, मुंहिंजी पत्नी त निष्काम भाव सां मुंहिंजी शेवा चाकरी कंदी आहे। महात्मा चयसि त मां तोखे हिकु युक्ति थो सेखारियां, जंहिंसां तूं पंहिंजा प्राण 10वें द्वार में रखी सघे थो ऐं ॿिया तुंहिंजा सभु अंग मोल ॾिसण में ईंदा। तूं ईअं ई करे ज़ाल जी परीक्षा वठि। इन हिकु ॾींहुं ईअं ई कयो ऐं प्राण चाढ़े लंबो थी सुम्ही रहियो। सुबुह जो स्त्री ॾिठो त मोह पियो आहे, रोअंदे आई ससु सहुरे जे घर। हाहाकार मची वियो। माता पिता बि खूब दुखी थियण लॻा। स्त्री ऐं छोकिरे जूं भेरूं बि पियूं रोअनि। आख़िरी में हिन जी चखिया ते चाढ़ण जी तयारी थी। महात्मा उन वक़्तु इहो ॿुधी उते आयो ऐं चयई त भाई, ही असांजो शिष्य आहे। महात्मा खे ॾिसी सभु ॾाढा ख़ुशि थिया, पर महात्मा खे ॾिसी माता पिता ॾाढा शर्मिंदा थिया ऐं चवण लॻा त साईं, अव्हां जी शेवा कंदो रहे हुआ त असीं अखियुनि सां त हिन खे ॾिसूं पिया हुआ। असां अव्हां जे डप खां हिन जी शादी कराई ऐं हीउ उबतो असांखां दूर थी भॼी वियो। मगर हाणे त अॻो पोइ विछोड़ो ॾेई हलियो वियो। महात्मा चयो त ॾिसां त सही। ॾिसी चवणु लॻो त भाई, मां हिन खे जीआरे सघां थो। खीर खणी अचो। खीर आयो, उन में मिश्री मिलाए हिकु पुड़ी बि मिलाए मंत्र पढ़ी चयई त जेको हिन खीर खे पीअंदो उहो प्राण ॾींदो, पर ही जवान जीअरो थी उथंदो। जंहिंखे मोहबत हुजे हिन सां
सो पीए ऐं क़ुर्बानी ॾे, मगर सभु शांत में रहिया। कुझु वक़्तु अॻु में जेके रोई रहिया हुआ उहे बि हाणे पुछनि को था, जहिड़ा बुत हुजनि। आख़िर हिन महात्मा संदसि पिता खे चयो त तूं हाणे पोड़ो थी चुको आहीं, जाम ऐश इशारतूं वठी चुको आहीं, छो नथो खीरु पीएं? चयाईं त साईं जो थियणो हुओ सो थी वियो, हाणे छा कबो? संदसि पुटु आहे, उन खे आसीस करियो त वॾो थिए ऐं मुंहिंजसि बरकत पवे। मांस खे चयाईं त उन चयो त मां मरी वेंदसि त पुटु मुंहिंजे लाइ हुओ या न, इहा साॻी ॻाल्हि थींदी। तॾहिं संदसि स्त्री खे चयाईं त तूं जवान आहीं, सारी हयाती दुखनि में गुज़ारींदीअ। चयाईं त साईं हाणे छा कबो? जेको लिखियलु हुओ हाणे पेके में वञी पंहिंजी उमिरि गुज़ारींदुसि। महात्मा चयसि त तो त हिनखे सत्संग खां बि पासे रखियो। आख़िर सभिनी खे चयाईं पर कंहिं बि माण्हू क़बूल कोन कयो। पोइ महात्मा चयो त भाई मुंहिंजो शिष्य हुओ, मुंहिंजो शिष्य हुओ, मां थो खीरु पियां। सभु संदसि पेरनि ते किरी वाह वाह करणु लॻा त संतनि जो जीवन समूरो परोपकार लाइ आहे। महात्मा झटपट खीर जो कटोरो पी वियो। उन में को ज़हर त मिलियल ई कोन हो जो मरे। हू पी हिन जे मस्तक जी रग त ज़ोर ॾिनाई त हुनजा प्राण हलणु लॻा ऐं आस्ते आस्ते हू जवान सुजाग थी उथी वेठो। महात्मा चयसि त पुत्र सभु ॾिठई? हिन सभु कुझु पियो ॾिठो। सो चिड़नि ते किरी पियसि ऐं भुल बख़्शाइणु लॻो। सच आहे महात्मा, हिन संसार में केरु कंहिंजो कोन आहे। मूं जंहिंजे करे भॻवान खे छॾियो, सत्संग खे छॾियो, मुंहिंजा माता पिता, उन खां पोइ मुंहिंजा ज़ाल, उन खां पोइ मुंहिंजा ॿार, कंहिं बि मुंहिंजे लाइ प्राण कोन ॾिना। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सिया राम।